सिंधी टोपी वारा सरकार सिंधी तुझो खैर हुजे सिंधी टोपी वारा सरकार सोना तुझो खैर हुजे। पूरी सिंध जिया दादू में भी अज क़ौमी ईद हर पासे रंग मुर्कू ऐं ख़ुशियूं धरती झरकी पई आहे। सिंध टीवी नेटवर्क जे सॾ ते मज़लूम न्याणियुनि सां साथ जो वचन जे सिरी हेठि सक़ाफ़ती क़ौमी ईद मल्हाइण लाइ हर पासे अंड लठी रंग निर्वार थी विया। मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ शहरियुनि पारां रैलियूं कढी दादू प्रेस क्लब आॾो मुख्य तक़रीब में शिरकत कई। तक़रीब में शरीक अॻुवाणनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो हिन सक़ाफ़ती ॾींहं जे हवाले सां ईद जी ख़ुशियूं मल्हाइनि था ऐं अॼोके ॾींहं खे जेको आहे सो तमामु भरपूर शानदार नमूने मल्हाइनि था। यकीनन जेको आहे सो सिंध टीवी खे बिल्कुलु जस हुजे जो अहिड़े शानदार ॾींहं खे ख़ूबसूरत तरीक़े सां पाण निभाए पई। सिंध टीवी जेको स्लोगन ॾिनो आहे त सिंध जे मज़लूम न्याणियुनि सां साथ वारो उहा तमामु सुहिणी ॻाल्हि आहे। यकीनन उनखे बि असां ॾे ओॾे तवजो ॾियारी अथई। दादू प्रेस क्लब ते हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम इनकाद कयो आहे जंहिंजो स्लोगन आहे त पंहिंजी न्याणियुनि मज़लूम न्याणियुनि जो साथ ॾियूं। तव्हां ॾिसो पूरी सिंध जे अंदरि न्याणियुनि सां इंतिहाई ज़ुल्म हले पियो। सिंध टीवी भरपूर आवाज़ उथारियो आहे। सिंध टीवी नेटवर्क पारां सक़ाफ़त ॾहाड़ो मल्हाइण वारे ऐलान ते दादू में सुबुह खां शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रैलियुनि जो सिलसिलो जारी रहियो जॾहिं त मुख्य तक़रीब में फ़नकारनि पारां क़ौमी गीत पेश कया। नौजवान ॿारड़ा पोड़ा पका खेनि रक़्स कंदे झुमरियूं हणंदा रहिया। कैमरामैन शहज़ाद चांडियो सां गॾु रियाज़ वली चांडियो सिंध टीवी न्यूज़ दादू।